बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। जेकॾहिं तव्हां GST ऐं PST लाइ अप्लाई करे चुका आहियो त अवां लाज़मी IBI सखर वारनि जो सैंपल पेपर पढ़ियो हूंदो ऐं जेकॾहिं तव्हां सैंपल पेपर पढ़ियो आहे तव्हांखे इहा लाज़मी ख़बर हूंदी हिन दफ़ो टेस्ट में कंप्यूटर जा सवाल ईंदा। जी हा, इहो ॻाल्हि सच आहे त हिन दफ़ो जेका असां खां PST ऐं GST लाइ टेस्ट वरिती वेंदी उन्ही टेस्ट में कंप्यूटर जा सवाल हूंदा। हाँ, सवाल इहो पैदा थिए थो त हिन दफ़ो जेकॾहिं टेस्ट में कंप्यूटर जा सवाल अचनि था त पोइ असां इहा तयारी किथां कयूं, कंप्यूटर लाइ असांखे कहिड़नि किताबनि जी ज़रूरत पवंदी ऐं उहो तयारी असां उन्हनि कहिड़नि किताबनि मां कयूं। त अॼु वारी हिन क्लास में पाण डिटेल में इन टॉपिक ते डिस्कस कंदासूं त जेकॾहिं असांखे कंप्यूटर जी तयारी करणी आहे त पोइ असांखे कहिड़ा किताब घुरिजनि ऐं उन्हनि किताबनि में कहिड़ा टॉपिकनि ते असांखे तयारी करणी आहे, कहिड़ा टॉपिक आहिनि जिन्हनि खे असांखे कवर करणो पवंदो। त हिन क्लास में अॼु असां तव्हांखे उन्ही किताबनि जा नाला बि ॿुधाईंदासीं ऐं उहे टॉपिक बि ॿुधाईंदासूं जिन्हनि ते तव्हांखे तयारी करणी आहे ऐं आख़िर जी माल असां उहो बि ॿुधाईंदासूं त इहे किताब तव्हां खां किथे ऐं कीअं डाउनलोड करणा आहिनि। इहो सभु कुझु पाण अॼु वारी हिन क्लास में सिखंदासूं, लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी इहो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। वेलकम बैक। सभिनी खां पहिरीं त पाण इहो डिस्कस कंदासूं त हिन दफ़ो IBI सखर वारनि इहे कंप्यूटर जा सवाल छो इंक्लूड कया आहिनि। ॾिसो, सिंध छा बल्कि पूरी पाकिस्तान में जेकॾहिं का बि टेस्ट थिए थी, चाहे नंढी हुजे तोड़े वॾी हुजे, हर टेस्ट में लॻभॻि हिकु या ॿ अदद सवाल कंप्यूटर जा हूंदा ई हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां IBI सखर वारनि जी ॻाल्हि कयूं त IBI सखर वारनि इहो वाज़े करे ॿुधायो आहे त हिन दफ़ो जेका GST ऐं PST जी टेस्ट वरिती वेंदी उहो कंप्लीट टेस्ट जेका सिंध बोर्ड जो असांखे सिलेबस मिलियल आहे उन्ही सिलेबस मां ई वरिती वेंदी। ऐं जेकॾहिं असां सिंध बोर्ड जो सिलेबस चेक कयूं त उन्ही सिलेबस में कंप्यूटर जो सब्जेक्ट आहे। जेकॾहिं सिलेबस में कंप्यूटर जो सब्जेक्ट आहे त इन्ही मां टेस्ट लाज़मी वरिती वेंदी ऐं असांखे IBI सखर वारनि बि इहो ॿुधायो आहे त कंप्यूटर मां सवाल बि कया वेंदा। हाणे असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासूं त जेकॾहिं कंप्यूटर मां सवाल कया वेंदा त पोइ असांखे कहिड़नि किताबनि जी ज़रूरत आहे ऐं उहो किताब किथां असांखे मिलंदा ऐं उन्हनि खे डाउनलोड करण जो कहिड़ो तरीक़ेकार आहे। इहो सभु असां तव्हांखे ॿुधाईंदासूं, लेकिन पहिरीं असां तव्हांखे उहे किताब खोले करे ॿुधायूं था त हिननि किताबनि में उहे कहिड़ा टॉपिक आहिनि जिन्हनि खे तव्हां यादि करणो आहे या जिन्हनि ते तव्हांखे तयारी करणी आहे। त उन लाइ सभिनी खां पहिरीं असां फर्स्ट बुक ओपन कयूं था। हाणे मुंहिंजे साम्हूं हिते कंप्यूटर जी फर्स्ट बुक ओपन आहे। हीअ कंप्लीट किताब कंप्यूटर जी बेसिक इंफॉर्मेशन ते मुश्तमिल आहे। मतिलबु त जॾहिं तव्हां हीअ कंप्लीट किताब पढ़े वठंदव तव्हांजो बेसिक कंप्यूटर जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर थी वेंदो। ऐं हीअ किताब जेका सो 43 पेजनि ते मुश्तमिल आहे ऐं 43 ई पेज कंप्यूटर जी बेसिक इंफॉर्मेशन ते लिखियल आहिनि। ॾिसो, जेकॾहिं GST ऐं PST में कंप्यूटर जो सवाल अचे थो त उहो सवाल कंप्यूटर जे बेसिक मां ई वरितल हूंदो, डीपली कोन हूंदो। त असांखे छा करणो आहे, असांखे कंप्यूटर जी जेका बेसिक इंफॉर्मेशन आहे उन्ही खे क्लियर करणो आहे, उन्ही जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो सम्झणो आहे। उन लाइ असां कंप्यूटर जे बेसिक खे पढ़ंदासूं त कंप्यूटर छा हूंदो आहे, कंप्यूटर में केतिरो सिस्टम आहे, कंप्यूटर जा टाइप्स कहिड़ा आहिनि, हार्डवेयर छा हूंदो आहे, सॉफ्टवेयर छा हूंदो आहे, हार्डवेयर में कहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं, सॉफ्टवेयर में कहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं। सिर्फ़ु इहो बेसिक इंफॉर्मेशन असांखे लाज़मी ख़बर हुजे ऐं उन लाइ ही असांजो किताब बेस्ट आहे जेको हिकु इंडियन छोकिरी लिखियो आहे। ठीकु आहे, त हिन किताब जो लिंक बि असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त इहो किथां डाउनलोड करणो आहे। लेकिन पहिरीं असां तव्हांखे हिन किताब जे मुतलिक़ कुझु ॿुधायूं त हिन किताब में कहिड़े तरीक़े सां कॉन्सेप्ट ॾिनल आहिनि। ॾिसो, सभिनी खां पहिरीं त असांखे इहो ॿुधाए थो त कंप्यूटर छा आहे, वॉट इज़ अ कंप्यूटर। ठीकु आहे, इन मुतलिक़ तव्हांखे ॿुधाईंदो। उन खां पोइ इहो ॿुधाईंदो त हार्डवेयर छा हूंदो आहे, सॉफ्टवेयर छा हूंदो आहे, हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, हार्डवेयर में कहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं, सॉफ्टवेयर में कहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं। तंहिंखां पोइ असांखे ॿुधाईंदो त कंप्यूटर जा टाइप्स केतिरा आहिनि ऐं उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि जी जनरेशन कहिड़ी आहे।
इहो असांखे ॿुधाईंदो। तंहिंखां पोइ असांखे हार्डवेयर जो जेको कंपोनेंट्स हूंदा आहिनि उन बाबति ॿुधाईंदो त हार्डवेयर जा कहिड़ा कंपोनेंट्स आहिनि ऐं उन्हनि जो यूज़ किथे ऐं कीअं कबो आहे। मतिलबु त ही कंप्लीट किताब सिर्फ़ु बेसिक ते ही मुश्तमिल आहे। हिन किताब खे तव्हां पढ़िजो इंशाअल्लाह। जेकॾहिं कंप्यूटर जो क्वेश्चन को बि अचे थो त उहो बेसिक मां ई ईंदो ऐं उन लाइ ही बेस्ट किताब आहे। अच्छा, तंहिंखां पोइ हाणे असां जेका सो सेकेंड बुक जे मुतलिक़ ॻाल्हि कयूं था त सेकेंड बुक कहिड़ी आहे ऐं उन में कहिड़ियूं शयूं आहिनि। हाणे अव्हां जे साम्हूं हिते कंप्यूटर जी सेकेंड बुक ओपन आहे। हीअ कंप्लीट किताब कंप्यूटर जे शॉर्टकट्स मुतलिक़ लिखियलु आहे। हिन में अव्हां खे कंप्यूटर जे अंदरि जेका शॉर्टकट्स यूज़ थिए थी उन बाबति तमामु इंफॉर्मेशन ॾिनल आहे त शॉर्टकट्स की कहिड़ी आहे ऐं उहो छा लाइ यूज़ कई वञे थी। ॾिसो, जेकॾहिं असां गुज़िरियल टेस्टनि मुतलिक़ ॻाल्हि कयूं त जेके बि गुज़री वियूं आहिनि उन्हनि टेस्टनि में कंप्यूटर जे जेके सवाल आहिनि उन्हनि में शॉर्टकट्स जो सवाल लाज़मी अचे थो शॉर्टकट्स जो सवाल। त उन लाइ तव्हां लाइ हीअ जेका सेकेंड बुक आहे इहो तमामु बेस्ट रहंदी, छो जो हीअ कंप्लीट किताब सिर्फ़ु 2 पेजनि ते मुश्तमिल आहे ऐं ॿिन्ही पेजनि में कंप्यूटर जे अंदरि जेका बि शॉर्टकट्स यूज़ थिए थी उहा तमामु लिखियलु आहे। त हिन में तव्हांखे कंप्यूटर्स जी हर शॉर्टकट मिलंदी ऐं तंहिंखां पोइ उन जो नालो बि मिलंदो ऐं किथे यूज़ कई वञे थी उन बाबति बि ॼाण मिलंदी। त हीअ जेका बुक आहे इहो सिर्फ़ु 2 पेजनि ते ई मुश्तमिल आहे, जंहिंमें अव्हांखे माइक्रोसॉफ्ट जे अंदरि जेका सो कहिड़ी शॉर्टकट्स यूज़ कई वञे थी, कंप्यूटर में कहिड़ी शॉर्टकट्स यूज़ कई वञे थी, एक्सेल थी वियो, पावर पॉइंट थी वियो, विनवर्ड थी वियो, त हर जाइ ते जेका कीवर्ड शॉर्टकट्स की यूज़ कई वञे थी उन बाबति हिते तमामु इंफॉर्मेशन ॾिनल आहे। त ही 2 किताबूं तव्हांखे डाउनलोड करणियूं आहिनि। हाणे इहे 2 किताबूं डाउनलोड किथे करणियूं आहिनि, किथां थींदियूं, इन बाबति ॿुधायूं था। ॾिसो, ही 2 किताबनि जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासूं, जंहिं ते क्लिक करे इहे 2 किताबूं अव्हां डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं लिंक जी मदद सां अव्हां खां इहे 2 किताबूं डाउनलोड नथियूं थियनि त पोइ असांखे हेठि ॾिनल व्हाट्सअप नंबर ते मैसेज कयो ऐं असां तव्हांखे इहे 2 किताबूं व्हाट्सअप ते सेंड करे छॾींदासूं। जेकॾहिं अव्हां व्हाट्सअप ते नथा ॻाल्हाइणु चाहियो त पोइ असांखे कमेंट करे ॿुधायो, इनशाअल्लाह असां तव्हांखे ज़रूरु हीअ किताब प्रोवाइड कंदासूं। उम्मीद कंदा आहियूं त अॼु वारी जेका क्लास आहे इहो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं क्लास पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करो ऐं लास्ट में इहो असां चवंदासूं त असांजी हौसला अफ़ज़ाई कमेंट लाज़मी करे छॾिजो। इनशाअल्लाह हाणे असां तव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।